नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे सांगड़ में ख़बर ॾींदा हलूं त पुछूं आख़िर कंहिंखां पुछूं असांजो ॾोहु कहिड़ो आहे। रोड हादसे में ज़ख़्मी थियलनि खे एम्बुलेंस न मिली है। औरत ऐं मासूम ॿारनि समेत 3 ज़ख़्मियुनि खे लोडर रक्शे ते अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कड़िया जल्दी कड़िया कड़िया जल्दी कड़िया जल्दी कर मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।